खबर शामिल कंदा खानपुर महर वेझो PTI MNA मखदूम शाह महमूद कुरैशी जे फर्जंद जी आमद मुरीदन सां हाल अहवाल ओरे खिन दुआऊं ॾिनियूं। ख़बर मूजिब मखदूम शाह महमूद कुरैशी जे फर्जंद PTI जो MNA मखदूम मोहम्मद ज़ैन हुसैन कुरैशी खानपुर महर वेझो ॻोठ हाजी निज़ामुद्दीन महर में डॉक्टर मोहम्मद याकूब महर ऐं गुल मोहम्मद महर तरफ़ां ॾिनल आजियाणे में पहुतो, जिते डॉक्टर मोहम्मद याकूब महर, गुल मोहम्मद महर, कुर्बान अली महर खेसि टोपी तोड़े अजरकनि जा तोहफ़ा ॾिना। मखदूम मोहम्मद ज़ैन हुसैन कुरैशी डॉक्टर मोहम्मद याकूब महर जे रिहाइशगाह ते मुरीदनि खे दीदार कराइण सां गॾोगॾु खाइण हाल अहवाल वरिता, जंहिं बाद दुआ ख़ैर घुरी रवानो थी। लाइक कयो असांजे वीडियो खे। वधीक मालूमात जे लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे। बेल आइकन ते क्लिक कयो त जीअं ईंदड़ वीडियोस अव्हां ताईं वक़्त सर पहुची सघनि।